भान सईदाबाद भरिसां 4 ॾींहं अॻु सिधी फायरिंग करे ज़ख़्मी कंदड़ हथियारबंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दरगाह रहीम साईं में ज़रई ज़मीन ऐं प्लाट जी मालिकी तां ॿिनि धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ हो। तकरार सबबि हिक धुर जे हथियारबंदनि ज़ाहिरीन मथां सिधी फायरिंग करे ॾिनी ऐं गोली लॻण सबबि हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। मसइलो इहो आहे त जेको दरगाह ते फायरिंग थी आहे ज़ाहिरीन ते, उन जे बारे में असां सभई सरापा एहतिजाज आहियूं ऐं गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त उन्हनि जेके मुलज़िम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि वटि जेके बि औज़ार आहिनि उहे जेको आहे रिकवरी कई वञे। त हीअ पब्लिक प्लेस आहे, हिते सभु को अची सघे थो ज़ियारत जे लाइ ऐं उन्हनि खे दाबा दड़का ॾियणु या बाबा हिते तव्हां न अचो ऐं हिकिड़ो पंहिंजो होल्ड क़ाइमु करणु चाहिनि था, त इन हिसाब सां असांजी इहा गुज़ारिश आहे त उन्हनि खे गिरफ़्तार करे जेको रिकवरी जेका उन्हनि वटि आहे, जिन हथियारनि सां हुननि हमिलो कयो आहे ऐं मुलज़िम जेको पंहिंजो जेको धकी आहे अयाज़ अली सोलंगी या ॿिया जेके ज़ाइरीन आया हुआ दरगाह ते, उन्हनि जे लाइ जेके हिननि इस्तेमालु कया आहिनि दरगाह जा दरवाज़ा बंदि करे अंदरि उन्हनि ते हमिलो कयो आहे, त उन्हनि खे माना गिरफ़्तार करे ऐं रिकवरी कई वञे। ऐं जेके बक़ाया जेके जवाबदार आहिनि 2 गिरफ़्तार आहिनि ऐं 2 जेके आहिनि उहे रूपोश आहिनि। हिकिड़ो नामालूम आहे, उनजी बि असां तलाशी में आहियूं त कहिड़ो माना आहे, उन्हनि जो बि नालो तस्दीक करे पोइ असां ॿुधाईंदासीं। त उन्हनि ते बि ATC माना केस कलम माना आहिनि जेको हिकिड़ो पब्लिक प्लेस ते या फायरिंग कई वई आहे, त उन जे लाइ उन्हनि खे माना गिरफ़्तार कयो वञे ऐं रिकवरी जेका आहे उहा बि उन्हनि जी ॼाणाई वञे ऐं पुलिस जेका आहे माना टाल मटोल पई करे ऐं जेको सो हू पैसे वारी पार्टी आहिनि ऐं उहो जेको आहे सभु कुझु हलाईंदा। असांजो फुकराई सिस्टम आहे ऐं हीअ माना सूफ़ियानो फ़क़ीरानो ख़्यालु आहे। असां वटि त एतिरो माना को मिल्कियत कोन्हे जेको असां माना उनखे इस्तेमालु कयूं या छा। असांजी सीधी सही गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट खे त बराए महिरबानी इहा असांजी हेल्प कई वञे ऐं दरसगाहूं जेके बि आहिनि उहे त माना हिकिड़ो मोहबत ऐं अमुन जो पैगाम ॾियनि थियूं, उते अहिड़े क़िस्म जूं हरकतूं न थियनि त माना बहितरु थींदो। हीअ ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इहो जेको क़दम हिननि जे तरफ़ां खयो वियो आहे, हीअ दरगाह इंसानियत ऐं रूहानियत जो सबक़ु ॾिए थी। असीं सभु हिते जा अक़ीदतमंद आहियूं ऐं असांजी इहा दरख़्वास्त आहे गवर्नमेंट खे त महिरबानी करे इन्हनि जवाबदारनि बक़ाया जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां साईं जिन सां हक़ इंसाफ़ कयो वञे। अदा हीउ जेको 3 ॾींहं अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे असांजे साईं रहीम जी दरगाह ते, उन जा असां अखि ॾिठे शाहिद आहियूं। असां अयाज़ अली सोलंगी सां गॾु हुयासीं हिते। हीअ जेके जवाबदार आया हिते सिधा असां फायर कयूं असांजे अयाज़ अली सोलंगी ते ऐं असां उनखे दाऊं कयूंसीं बाबा असांजे अमरा सां न विढ़ो, धक न हणो, असां ज़ियारत करणु आया आहियूं। असांखे चयूं तव्हांखे अॻु में बि असां झलियो आहे त हिते न अचो, ईंदव त असां तव्हांखे मारींदासीं, तव्हांखे त मारींदासीं पर तव्हांजे मुर्शिद सां बि असां विढ़ंदासीं। असां उन्हनि खे चयो बाबा असांजे मुर्शिद तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां हुन सां विढ़ंदव। पोइ बि हुननि निसार, ॿियो जेको हुनजो भाउ आहे इम्तियाज़, ॿिया हुनजा ॿिया साईं मुनीर आहे जेको हुननि सां उहो बि गॾु हुयो हुननि सां, ॿिया बि हिकिड़ो हिननि सां माण्हू हुयो शबीर जेको चवनि था ठेठो आहे उहो, ऐं ॿियो हिकिड़ो नामालूम माण्हू हुननि सां गॾु हुयो। कहिड़ा हथियार हुया उन्हनि वटि? साईं हिकिड़े वटि निसार वटि जेको हो पिस्टल हुयो, हिकिड़े वटि रिपीटर हुयो, हिकिड़े वटि राइफल हुई, ॿिए वटि बि रिपीटर हुयो। जेको हिन निसार जेको सिधो फायर कयो आहे जेको अयाज़ खे लॻो आहे उहो धकु लॻो आहे, हू किरियो आहे। असांखे हकलू ॾेई गार गंद कंदा, हीअ ॿार निकिता आहिनि त ॿीहर जे लाइ जेको बि दरगाह ते ईंदो असां हुन सां विढ़ंदासीं। असांजो इहो आहे मौक़ुफ़ आहे त असां हिते जी जेका दरगाह आहे इहा हिकिड़ी असां साईं रहीम जी दरगाह आहे, हिते सालनि खां सभु को अचे वञे पियो थो। हिते ॿी का ॻाल्हि कॾहिं कोन्ह थी आहे। हिन वारे जेको हिननि कयो आहे इहा सरासर नाजाइज़ी आहे। उन नाजाइज़ी जे करे असां वस वारनि ऑफिसरनि खे असां अपील था कयूं त हुननि खे जेके 2 माण्हू ॿधा आहिनि अञा जेके रहियल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तसौफ़ जूं दरगाहूं, सूफ़ी फ़क़ीरनि जूं दरगाहूं उहे सदाईं अमुन, प्रेम, आछी, भाईपी ऐं हिकिड़ा जो दर्स ॾींदियूं आहिनि। हीउ जेको वॾी अॻ में हिते इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो आहे, इहो शिरपसंद अनासरनि जेको हथियार बंदि थी करे दरगाह में घिड़ी ऐं आयल अक़ीदतमंदनि जे मथां जेको खूनी हमिलो कयो आहे, जंहिंमें दादू वासी असांजो फ़क़ीर जेको अयाज़ अली माछी उहो ज़ख़्मी आहे जेको हींअर सेवण अस्पताल में दाख़िल आहे। असां इहो मुतालबो कयूं था
त जिन बि हीउ हमिलो कयो आहे उन्हनि मां 2 जवाबदार जेके FIR में आहिनि उहे गिरफ़्तार थियल आहिनि, बाक़ी 2 जवाबदार रूपोश आहिनि। त रूपोश जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खां उहो जेको वारदात में जेका उन्हनि असलो इस्तेमालु कयो आहे उहो असलो जेको आहे उन्हनि खां रिकवर कयो वञे, त जीअं आईंदा जे लाइ जेको आहे दरगाह ते अहिड़े क़िस्म जी का जेको आहे सो को रतो छाण न थिए ऐं वरी जेको आहे सो को मसइलो न पैदा थिए। दरसगाह आहे मोहबत जो, अक़ीदतमंद हिते जेको सो अचनि था, हिते जेके से झगड़ा करणु या फ़साद करणु इहो बहितर अमल न आहे, उन्हनि खे रोकियो वञे दरगाहनि ते। ऐं असां अपील था कयूं SP साहब खे त इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, असांखे मोतमार धमकियूं था ॾियनि। उहे 2 ॼणा जेको सो गिरफ़्तार न आहिनि, 3 नामालूम आहे ऐं उन जी बि तस्दीक करे ऐं असां ॿुधाईंदासीं ऐं असां सां ताउन कनि त जीअं माना अमन क़ाइमु रहे। असां वस वारनि खे अपील था कयूं त जेको हीउ दरगाह ते हमिलो थियो आहे ऐं जेका असां सां नाजाइज़ी थी आहे असांजो इंसाफ़ कयो वञे। ऐं असां फ़क़ीर माण्हू आहियूं, दरगाह आहे हुते ज़ियारत जे लाइ आहियूं। अॻु में बि हिननि धमकियूं पे ॾिनियूं त तव्हां हिते ईंदव असां तव्हांखे मारींदासीं। असां चयो बाबा हाणे असांखे त हादी जे तरफ़ां हिकिड़ी हिदायत आहे, मोहबत प्रेम प्यार मोहबत जो दर्स ॾिनो वियो आहे। असां नफ़रत मां त कोन था ॼणियूं, असां त आया आहियूं ज़ियारत जे लाइ। जेके असांजा ज़ियारती आया आहिनि उन्हनि ते उन्हनि हमिलो कयो आहे, अॼु ताईं हू गिरफ़्तार बि थिया आहिनि, अञा 3 जेके आहिनि से भॻा वतन था। असां हिननि खे अपील था कयूं त महिरबानी करे इहे हथियार बि पंहिंजो वठनि ऐं उन्हनि 3 खे बि गिरफ़्तार कनि। हिते दरगाह ते जीअं मां वियुसि त उते दरगाह जी ज़ारत करे मां अंदरि माना साईं जी ज़ारत करे मां निकिरणु पियो ॿाहिरि कयां त मुनीर निसार ऐं ॿियो शबीर ठठियो, इन्हनि खे त माना पिस्टल बि हुया ऐं रेफल बि हुयनि, रिपीटर बि हुयनि, जंहिं मूंखे गोलियूं सिधियूं आहियूं। उहे बिना सां गॾु हुन सां हुया पर उहे मूं सुञाता कोन, उहे बि माना हिन सां भॻा हलिया विया। नामालूम 3-4 ॼणा हुयनि। एहतजाज कंदड़नि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं खेनि इंसाफ़ ॾिनो वञे।